शिंघाई ताउन तंजीम के इजलास में परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां कश्मीर में भारतीय ज़ुल्मनि तां पर्दो खणण तां भारतीय परडेही वज़ीर जय शंकर आपे मां निकिरी वियो। भारतीय वज़ीर पाकिस्तान मथां दहशतगर्दी जी सहूलियतकारी करण जा इल्ज़ाम हया आहिनि। शिंघाई ताउन तंजीम के परडेही वज़ीरनि जे इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे भारत के परडेही वज़ीर जय शंकर चयो आहे त भारत में बिलावल भुट्टो सां उहो सुलूक कयो वियो जेको दहशतगर्दी के हथी वठाईंदड़ सां थियण घुरिजे। गोवा में शिंघाई ताउन तंजीम के परडेही वज़ीरनि जे इजलास खां पोइ बिलावल भुट्टो ज़रदारी जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल ॾींदे भारतीय परडेही वज़ीर जय शंकर चयो त दहशतगर्दी के हथ वठाईंदड़ ऐं दहशतगर्दी जी सनत जे तर्जमान मुल्क पाकिस्तान जी पोज़ीशन जो जवाब ॾिनो आहे। दहशतगर्दी सबब मुतासिर थींदड़ धुर दहशतगर्दी कराईंदड़नि सां कीअं वेही सघे थी। भारतीय परडेही वज़ीर चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी सां उहो ई सुलूक कयो जेको दहशतगर्दी के हथी वठाईंदड़ मुल्क जे तर्जमान सां कयो वेंदो आहे। दहशतगर्दी खां मुतासिर थींदड़ पंहिंजो दिफ़ा कंदा आहिनि ऐं असीं उहो ई करे रहिया आहियूं। हिन बिलावल जे बयान ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो त बिलावल जे हिते अचण उहो मुनाफ़िक़ाणो बयान ॾियण ते असां हिक ॿेड़ी में सवार आहियूं, उहो दहशतगर्दी खे ज़ाहिर करे थो।